अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब। दोस्तों दुलाब ड्रामे में हिकु शइ तव्हां नोट न कई हूंदी। जी हाँ दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां उहा कहिड़ी ॻाल्हि आहे। दोस्तों जेको ड्रामो दुलाब जॾहिं स्टार्ट थियो तव्हां ॾिठो त मंसूर खान जा शुरूआति में इहे डायलॉग हुया त ग़रीबनि लाइ विढ़बो, हक़नि लाइ शहदाई गॾु कयाई, पंहिंजी तनज़ीम जो ऐलान कंदासीं ऐं सभिनी जे साम्हूं ज़ाहिर कंदासीं ऐं हज़ारे शहदाई आहिनि। जॾहिं हाणे 50 जे वेझो वञी पुॻो आहे ड्रामो त उहा कहाणी ख़तमु थी वई, उहा ॻाल्हि ई मंसूर जी ख़तमु थी वई, उहे लफ़्ज़ ई ख़तमु थी विया, सॼी कहाणी जो रुख मटिजी वियो मंसूर खान जो ऐं हिकु पासे थी वियो ऐं उहे वॾेरनि वारा कम जीअं वॾेरनि ॾे मतिलबु हूंदी आहे कहाणी ओॾां मोटी आई ऐं उन जो ड्रामे जो रुख सॼो मटिजी वियो। इहो ज़रूरु तव्हां शुरू में इहा शइ नोट कई हूंदी या न, हाणे नोट कई हूंदी जेका मां तव्हांखे यादि ॾियाई। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे त इहो मथां जो दबाउ हूंदो आहे, प्रेशर हूंदो आहे, इन जे करे उन कहाणी खे मटायूं त बाबा हीअ जेको आहे कामरेडनि वारा जेका लफ़्ज़ तव्हां ॻाल्हायो था इहे सही न आहिनि। अहिड़े हिसाब सां दुलाब ड्रामे में थोरी चेंजिंग ज़रूरु कई वई ऐं इहो ज़रूरु तव्हां नोट हाणे कयो हूंदो जॾहिं मां तव्हांखे यादि ॾियायो आहे, लेकिन इहो अॻिते कहाणी न हली इन शइ जी। हाणे सिर्फ़ु मंसूर खान, शानवाज़ खान, राज़न ककर वारनि ऐं मुराद वारनि जे विच में इहा कहाणी फिरंदी आख़िर ताईं।